मिठी में सिविल सोसाइटी पारा झंगली जीवत जे आलमी दिहाड़े ते जीवत जे तहफ़ुज़ लाइ जागरता रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। वली नोहड़ियो हाजी कुम्हार अब्दुल सुभान समेजो, जेलम सिंह आफ्ताब समेजो, मामा विशन थरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में बिलावल पार्क खां रैली कढी शहर जो गश्त करण बाद कश्मीर चौक ते धरणो हंयो वियो। रैली में सिविल सोसाइटी जा अॻवान, वापारी, वकील, शागिर्द ऐं ज़िले इंतिज़ामिया जे नुमाइंदनि समेत वॾे अंग में शहरियुनि शिरकत कई। अॻवाननि जो चवणु हो त झंगली जीवत जो तहफ़ुज़ वक़्त जे हुकूमतुनि तोड़े हर फ़र्द जी ज़िम्मेवारी आहे। थर झंगली जीवत जो पनाहगाह ऐं फितरत जे हसीन नज़ारनि जो गुलदस्तो आहे। झंगली जीवत जे शिकार ऐं नस्ल कशी ते ताहयात पाबंदी लॻाए ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सज़ा वारे क़ानून में तरमीम कई वञे। सिंध जो वाइल्ड लाइफ एक्ट वारो क़ानून पुराणो हुजण करे झंगली जीवत जी नस्ल कशी कंदड़ गिरोह या जवाबदार सज़ा खां बची वञनि था। झंगली जीवत जे तहफ़ुज़ लाइ नएं सिर क़ानून साज़ी करे सख़्त सज़ाऊं मुक़रर कयूं वञनि। थर में झंगली जीवत जे दिफ़ा लाइ सख़्त मुज़ाहिमत करण जो ऐलान करियूं था। समूरे मुल्क जियां सिंध समेत सिजावल में अॼु झंगली जीवत ऐं महिमान पखियुनि बका लाइ वाइल्ड लाइफ खाते पारां आलमी ॾींहुं मल्हायो वियो। वाइल्ड लाइफ खाते पारां DC हाउस खां पब्लिक पार्क ताईं वाइल्ड लाइफ खाते जे इंस्पेक्टर सूफ़न शाह ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई।